अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पर हम आया हूं जो मेज़बान फयाज़ नाज। नाज़रीन, गुफ्तगू कंदासूं सिंध जी राजधानी कराची के बारे में। कराची अॼुकल्ह सियासी सरगर्मियुनि जो मर्कज़ बणियल आहे। बेटनि जो मामिलो हुजे, उन ते अवामी तहरीक जी एॾी वॾी रैली, उनखां अलावा जेको आहे हिकिड़ो ॾींहुं पहिरियों फिशर फोक फोरम वारनि जी एॾी वॾी कॉन्फ्रेंस, उनखां पहिरियों कराची जे हक़नि जी हासिलात लाइ MKM जी, ऐं उनखां पोइ वरी जमात इस्लामी जी रैली। जमात इस्लामी लॉलीपॉप नहीं बल्दियाती निज़ाम चाहिए, कराची को हक़ दो, इन तरह जा नारा। जमात इस्लामी जी ॿोली ऐं MKM जी ॿोली बिल्कुलु हिकु जहिड़ी थी वई। त वरी पीपुल्स पार्टी सिंध जी यकजहती जे हवाले सां रैली कढी, ऐं वरी जंहिं ॾींहुं सिंध में यकजहती जे हवाले सां त रैली हुई, त ॿिए तरफ़ वरी हैदराबाद में MKM हिकु नए सूबे जो मुतालबो करे रही। उन सां गॾोगॾु 18 अक्टूबर ते कराची जे अंदरि मुख़ालिफ़ धुर, जेका गॾियल मुख़ालिफ़ धुर जो जलसो थिए पियो 18 अक्टूबर, इन हवाले सां बि सिंबॉलिक आहे त 18 अक्टूबर ते शहीद राणी बेनज़ीर भुट्टो साहिबा 2007 में वॾे अरसे जी जिलावतनी खां पोइ लथी हुई, ऐं लखनि जी तादाद में माण्हू जेके आहिनि उहे उनजे इस्तक़बाल लाइ गॾु थिया हुया। हुते बम धमाको बि थियो हुयो। त हिन वक़्तु पूरे पाकिस्तान जे अंदरि सियासी सरगर्मियुनि जो मर्कज़ ऐं हब बणियल आहे कराची। उन सॼे मंज़रनामे जा जेके मुख़्तलिफ़ एस्पेक्ट्स आहिनि, उन ते गुफ़्तगू कंदासीं। जेको प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे सीनियर सहाफ़ी नामिरे तजज़ियातगार जनाब रियाज़ सोहेल साहब। रियाज़ साहब, सलाम वालेकुम। साईं, अॼुकल्ह काफ़ी ॾींहंनि खां पोइ कराची वरी सियासी सरगर्मियुनि जो मर्कज़ बणियल आहे, कीअं था ॾिसो हिन सॼे हिनखे? फयाज़, मुझे ख्याल है तो कराची सियासी सरगर्मियुनि खां अॻु में सियासी बयानबाज़ियुनि जो वॾे अरसे खां शिकार रही हुई। जॾहिं ही डेवलपमेंट जे हवाले खां पोइ बरसाति वारो सॼो पीरियड हिते सियासी बयान ऐं हिकिड़ो प्रेस कॉन्फ्रेंस जो ज़ोर रहियो। हुन खां पोइ जॾहिं बल्दियाती निज़ाम ख़तमु थियो त पोइ प्रैक्टिकली हिते जेके पहिरीं बयान पिया आया, पोइ उहो रैलियुनि जी सूरत में पॉलिटिकल पार्टीज़ रस्तनि ते निकितियूं। ऐं ख़ासि तौर ते जीअं तव्हां पाण ज़िक्र कयो MKM ऐं जमात इस्लामी जेके कराची जे बल्दियाती निज़ाम जूं वॾे अरसे खां बेनिफिशरी रहियूं आहिनि, ऐं सदाई उन्हनि जी ख़्वाहिश रही आहे त मेयरशिप उन्हनि ताईं पहुचे, त उन्हनि हिन जी इब्तिदा कई। ऐं इन करे यकीनन साॻियो ई नज़रियाती तौर ते भले मुख़्तलिफ़ पार्टियूं हुजनि, पर उन्हनि जो एम हिकिड़ो ई आहे। जंहिं उन्हनि जो जेको वोट बैंक आहे उहो बि तक़रीबन थोरे घणे फ़र्क़ सां हिकु जहिड़ो ई आहे। त इन करे तव्हांखे उन्हनि जे मुतालबनि में हिकु जहिड़ाई मिले थी। इहे ई जमात इस्लामी असांखे जेको लाहौर में नज़र नथी अचे, उते बि वॾा डेवलपमेंट जा इशू आहिनि। बरसाति में पाणी उते बि बीठो, मगर उते को न हुई। इहा ई जमात इस्लामी ख़ैबर पख्तूनख्वा में बि हुई। जॾहिं सवात में एॾी बदतरीन सूरत हाल हुई तॾहिं इहो न आई। बल्कि हुते त कुझु ॾींहं अॻु में जेको जमात इस्लामी जे अमीर जी इहो बयानु साम्हूं आयो त भंग जे बजाए जेको आहे ही ज़ैतून जी काश्त कई वञे त माण्हुनि खे वधीक बेनिफिट थींदो। त हुते अहिड़े क़िस्म जे बयान पिया साम्हूं अचनि, पर हिते बिल्कुलु डिफरेंट क़िस्म जो हिकिड़ो ओपिनियन नज़र पिए आयो। ऐं ज़रे घटि बिल्कुलु MKM जे हम पल्ला सिचुएशन रही। हिकिड़ो त इहा जेका आहे असांखे नज़र आयो। ॿियो यकीनन ईंदड़ वक़्त में बि PDMA जी एक्टिविटीज़ जो बि हिते वॾो नज़र पियो अचे त रोल रहंदो। हिकिड़ो त मीडिया ताईं एक्सेस ईज़ी आहे। ॿियो बाक़ी टिनि सूबनि में ज़ाहिर त PTI जी हुकूमत आहे, उते सिक्योरिटी जा मामला, उते इजाज़त जा मामला उहे थोरा ॾुखिया थींदा, त हिते सवलाई सां इहे मामला हल थी सघनि था। त इन करे ईंदड़ वक़्त में जेको हिते ज़ोर शोर वधीक नज़र थो अचे। ऐं हुन खां अलावा यकीनन सिंध जो जेको सेंसिटिव इशू अॼुकल्ह असां ॾिसूं पिया त जज़ीरनि जे हवाले खां आहे। ऐं जहिड़ी रीति हिते पॉलिटिकल पार्टीज़ ऐं आम माण्हू ऐं आम नौजवान पोइ सोशल मीडिया जो प्लेटफॉर्म हुजे या जलसनि जुलूसनि जी शक्ल हुजे या फेसबुक जो जेको प्लेटफॉर्म हुजे, जहिड़े रीति रिएक्ट कयो
त हुन खां पोइ अॼु तव्हां पाण ॾिठो त मुर्ज़ाबाद जी प्रेस कॉन्फ्रेंस में हुन ॿुधायो त आख़िर सूबाई काबीना हिन जेका गैर आइनी करार ॾिनो आहे ऐं हिनखे मुस्तरद कयो आहे। जज़ीरनि जे हवाले सां इहा मूव पुराणी आहे। मुशरफ जे ॾींहंनि में जॾहिं अरबाब रहीम हुयो 2006 में तॾहिं बि इहा डिगडिगी वॻी हुई। उन वक़्तु ज़ाहिरा पीपल्स पार्टी अपोज़िशन में हुई त उन वक़्तु हिकिड़ो ॿियो हुयो। हिन वक़्तु जॾहिं इहो सॼो कैसेट हलणु शुरू कई त पीपल्स पार्टी पहिरियों ख़ामोश हुई ऐं PTI जे पारां त इहो बि चयो वियो त हिननि जो कंसेंट आहे ऐं हिननि NOC ॾिनी आहे। पर पोइ असां ॾिठोसीं त जॾहिं प्रेशर वधियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी वज़ीर आला सिंध बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॼु जीअं तव्हां ॿुधायो त काबीना ख़ुदि जेको आहे इहो फ़ैसिलो करे हुनखे मुकमिल तौर ते रद्द करे छॾियो आहे। जज़ीरनि जो इशू असुल में आहे छा? वॉट इज़ बिहाइंड दैट? इन जे पोइ आहे छा? मुंहिंजो ख़्यालु आहे त 2006 में इमार पारां कोशिशि कई पई वई अरब मुल्कनि जी जेका दुबई वारनि जी वॾी कंपनी हुई हुन खां पोइ जेका सेफ सिटी 2013 में जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत जा आख़िरी ॾींहं हुआ त हुन वक़्तु बाबर गोरी वफ़ाक़ी वज़ीर हो तॾहिं बि इहा हिकिड़ी कोशिशि कई वई हुई। तॾहिं सेफ सिटी जे नाले सां इहो प्रोजेक्ट आयो हो त हुन वक़्तु बि को क्लियर पोज़ीशन न हुई। बाद में वरी अहिड़ी ई रीति हिकिड़ो जेको आहे अवामी दबाव आयो ऐं उन खां पोइ अयास उमरो समेत मुख़्तलिफ़ जेके उन वक़्तु जा सूबाई वज़ीर हुआ उन्हनि जा बयान साम्हूं आया। ज़ाहिर आहे त हिकिड़ी प्राइम लैंड आहे। हुन सां गॾु तव्हां ॾिसो था त जेका दो दरिया वारी पट्टी आहे हिन खे बि ख़तमु कराइण जी कोशिशि कई वई हुई। हिते बि हो त हिते बि फूड स्ट्रीट आहे त हुनखे बि जेको आहे रिहाइशी मनसूबे लाइ कंहिं चाइनीज़ कंपनी खे ॾियण जी ॻाल्हि थी हुई ऐं हुन खां पोइ उहे जेका फूड स्ट्रीट वारा उन्हनि वञी हाई कोर्ट मां स्टे वरितो ऐं उन स्टे ते जेको स्टे तहत अञा मामला हलनि पिया। ज़ाहिर त जंहिं तरीक़े सां एक्सपेंड थिए पियो शहर ऐं जंहिं तरीक़े सां मल्टीनेशनल कंपनीज़ जो हिते इंट्रस्ट वधे पियो त हुन जे करे जेको अहिड़े क़िस्म जा जेके आइलैंड ते शहर आहिनि उहे वधीक सेफ ऐं सिक्योर सम्झा वञनि था जिते हाई प्रोफाइल कंपनीज़ या हाई प्रोफाइल माण्हू रिहाइश अख़्तियार कनि था। त इन करे इहा मुसलसल हिकिड़ी कोशिशि रही आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ जेके कंपनियूं सुनामीज़ अची सघनि थियूं, वल्नरेबिलिटीज़ उते वधीक हुजनि थियूं पियूं जेकॾहिं कॾहिं न कॾहिं मिसाल तौरु जेको हुननि जो रस्तो आहे ब्रिज वसीले उहो कटिजी वञे या जीअं हिन भेरे बरसातुनि जे करे अर्बन फ्लडिंग थी त इन तरह जी सूरत हाल थी वञे त पोइ रसद जेका आहे शयुनि जी ज़ाहिर आहे उहा त मेनलैंड खां अचणी आहे और जज़ीरे ते त उहे सभु शयूं न थी सघंदियूं त उहो कीअं मतिलबु हो हुजनि था पिया? बिल्कुलु इहा पंहिंजी जाइ ते हिकिड़ी हक़ीक़त आहे त तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं बि ज़लज़ले जी सूरत हाल थींदी आहे त ख़ासि तौर ते हीउ जेको सी व्यू वारो ऐं क्लिफ्टन वारो हिसो आहे हिते कई भेरा जेको आहे न इहे फॉल्ट लाइन्स आहिनि जंहिंजे करे माण्हू तव्हां पढ़ियो हूंदो ॿुधो हूंदो ॾिठो हूंदो त राति जो घरनि मां निकिरी था अचनि ऐं वरी पोइ जॾहिं वीर चढ़े थी त समुंड काफ़ी अॻियां धिके थो अचे ऐं इहा माहौलियाती तौर ते सभु शयूं मौजूदु आहिनि ऐं इहा बि हक़ीक़त आहे त हिकिड़ो त इहे जज़ीरा आहिनि ऐं हुन सां गॾु जेका मुसलसल रिक्लेम थिए पई ज़मीन समुंड जी उहा बि काफ़ी जेका आहिनि इनक्रोच थींदी पई वञे। पर हिन जज़ीरनि खां अलावा बि जेको हीअ जेके पूरी सामूंडी पट्टी आहे हिन ते हिकिड़ी का हिकमत अमली ठाहिणी पवंदी ऐं हिन हवाले सां केरु ठाहींदो? सिंध गवर्नमेंट ठाहींदी। पर सिंध गवर्नमेंट त नोटिफिकेशन कढियो ई कोन्हे, वफ़ाक़ी गवर्नमेंट नोटिफिकेशन कढियो आहे नंबर 1। पर उनखां अलावा जेको आहे मिसाल तौरु जेको आहे होॾां जेका डेवलपमेंट थी आहे मलिक रियाज़ जे बहरिया टाउन जे हवाले सां उनमें त रजिस्ट्रेशन जेका सिंध गवर्नमेंट वटि कोन पई थिए, नक्शा जेके आहिनि उहे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पास न पई करे। हिते जेके डेवलपमेंट जा प्रोजेक्ट अचनि था अलाए कीअं था अचनि, अलाए कहिड़े आइन ऐं कहिड़े कानून जे तहत इहो एॾो वॾो बहरिया टाउन ठहियलु आहे। उहा जेका रजिस्ट्रेशन जेका प्रॉपर्टी जी रजिस्ट्री आहे उहा सिंध गवर्नमेंट वटि कोन पई थिए ऐं उहो नक्शा सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पास कोन पई करे। हिते अलाए डेवलपमेंट कीअं पई थिए, कहिड़े आइन जे तहत कहिड़े कानून जे तहत मलिक रियाज़ खे इहो इख़्तियार आहे त उहो पंहिंजा नक्शा पाण वेठो पास करे?
बिल्कुलु हिन में जेका इन्वायरमेंट असेसमेंट थींदी आहे उहा त कंहिं प्रोजेक्ट जी थिए ई कान थी। पहिरियों त इलीगली हितां खां शुरू थी थो वञे त उनखां पहिरीं हुनजी असेसमेंट कराई वञे। जहिड़ी रीति बैरिया टाउन में अञा ताईं बि कल टियों ॾींहुं ताईं बि हुते वधीक ॻोठनि खे ख़ाली करायो पियो वियो त हुते जेके पाणी जा वहिकरा चेंज कया विया आहिनि या हुते जेके क़दीम क़ब्रिस्तान आहे उन्हनि खे ख़तमु कयो वियो आहे। अहिड़ी रीति जेके जज़ीरा आहिनि ज़ाहिर आहे चारो तरफ़ जेके आहिनि जंगली जीवत बि हूंदो, आबी जीवत बि हूंदो, उहो केतिरो मुतासिर थींदो। ज़ाहिर आहे त हिते को पुलूं त कान ठहंदियूं, उहो जेका आमदरफ़्त जेका थींदी ऐं हुनखां पोइ जेका उते जी माहीगीरनि जी आबादी आहे जितां खां रस्ता निकिरनि था उहे ज़ाहिर आहे उन्हनि खे बि रीलोकेट करायो वेंदो आख़िर। यानी एतिरो जहिड़ी रीति बैरिया टाउन जो असां वटि मिसाल आहे त ॾाढ जे ज़ोर ते केर बि 10 मोबाइलूं खणी अची करे माण्हू जो सामान उछलाए बिल्कुलु आसानी सां करे सघे थो। न पर अॼु जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई उन में असांखे हिकिड़ी ॻाल्हि त सम्झ में आई त सिंध गवर्नमेंट कंहिं न कंहिं वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हियुनि में इंगेज हुई, जंहिंजो इज़हार मुस्तफ़ा पंहिंजो असांजे मुर्तज़ा वहाब साहब कयो त असां गुडविल में जेको आहे जेको हिननि खे लेटर ॾिनो हुयो या जेको कयोसीं हाणे असां उहो विदड्रॉ था कयूं पिया। मसइलो इहो आहे त इहो कीअं थो थी सघे त जेको आहे सिंध जो जेको राइट आहे उहो हिकिड़ो लेटर लिखी वफ़ाक़ जे हवाले सिंध गवर्नमेंट करे छॾे। इहा साॻी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई जन त तव्हांखे यादि हूंदो त 2008 जी जॾहिं जी गवर्नमेंट आई हुई त हिन वफ़ाक़ी हुकूमत जे नोटिफिकेशन तहत सिंध कोल एंड एनर्जी बोर्ड ठाहियो हुयो, जंहिंखां पोइ हिते वावेला थी हुई, सुप्रीम कोर्ट में विया हुआ दोस्त, पोइ उनखां पोइ इहो जेको आहे वरी सिंध गवर्नमेंट साॻियो नोटिफिकेशन कढियो बग़ैर कंहिं कामा जो। उनमें वफ़ाक़ी नुमाइंदा शामिल हुया पर कढियो सिंध गवर्नमेंट जो हुयो। त इहो छो जेको पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे त उन वक़्तु बि हुनखे इहो नज़र ईंदो आहे त इहो कमु माना इहे सिंध जी जेको हक़ आहे इहो वफ़ाक़ जे हवाले थिए। हाणे बि जेको आहे मिसाल तौरु वफ़ाक़ी हुकूमत सम्झे थी त ॿिए टिनि त इहो असांजे हवाले थियनि ऐं सिंध गवर्नमेंट बि इन वे जेको आहे उनजे लाइ राज़ी वेठी आहे त बसि भली हुननि जे हवाले थियनि। इहो छो मतिलबु आहे? इहो पंजाब जे कंहिं लैंड जे बारे में ईअं नथो थिए, KPK जे लैंड जे बारे में ईअं नथो थिए, सिंध जे बारे में ईअं छो आहे त ईअं बसि जंहिंखे जेको खपे उहो खणंदो वञे? बिल्कुलु जीअं तव्हां पाण मुर्तज़ा वहाब जी प्रेस कॉन्फ्रेंस जो हवालो ॾिनो हुन पाण ॿुधायो त असां जेके 4 पॉइंट्स ते उन्हनि सां अंडरस्टैंडिंग जे तहत इहो राज़पो ज़ाहिर कयो त हाणे लॻे थो उन्हनि खे ऑर्डिनेंस ते जेको आयो उनखे टेक्निकल ग्राउंड्स ते उहो हाणे हिन जी मुखालफ़त पिया कनि। ज़ाहिर आहे त जेको पब्लिक ओपिनियन आयो ऐं हुन ॾाढो हुकूमत खे मजबूर थियणो पियो त हू पंहिंजे पहिरें वारे फ़ैसिले तां विड्रा करे। इन करे ई जेको आहे हाणे हुकूमत ॻाल्हि खे घुमाए फिराए चए थी त न असां हिन जी मुखालफ़त पिया कयूं, हालांकि के पाण मञनि पिया त असां जेको आहे त मलिकियत जज़ीरा सिंध जी मिल्कियत रहंदा, मक़ामी आबादी जो ख़्यालु रखियो वेंदो, मक़ामी रोज़गार जो ख़्यालु रखियो वेंदो। अहिड़े तहत इहो त जेका बि कंपनी ईंदी आहे जेकॾहिं का कोयले जी कंपनी हुजे या लोकल का ठेकेदार कंपनी हुजे हुन सां इहे जेको अंडरस्टैंडिंग जी इहा थींदी आहे त जज़ीरा त पाण विड्रा कयो गवर्नमेंट। जॾहिं हिकिड़ो जॾहिं हू डेवलपमेंट थी वञे इहो जेकॾहिं ऑर्डिनेंस जारी न थिए हा त यानी सिंध गवर्नमेंट त विड्रा करे चुकी हुई। ऐं हिन जो बि इंट्रस्टिंग इहा ॻाल्हि आहे त सिंध कैबिनेट मां त हुनजी मंज़ूरी न आहे, किथे कंहिं सिंध कैबिनेट जी मंज़ूरी जे मिनट्स में इहो जो ज़िक्र न आहे त कहिड़े बेसिस ते इहो जेको आहे मंज़ूरी ॾिनी वई हुई हिन खां अॻु में। पर हिन में बि यकीनन किथे न किथे को इंटरनल इंट्रस्ट हो, छो त जेतिरो टाइम हिननि गुज़िरियल 1 महीने खां इहे जज़ीरनि वारो मसइलो हलियो पियो, हुनखां पोइ इहो ऑर्डिनेंस आयो, हुनखां पोइ हिकिड़ी कंपेन हली, पोइ हिकिड़ो आवाम जो रिएक्शन आयो, हुनखां पोइ वञी इहो आयो त यानी पीपल्स पार्टी जी क़यादत पाण जेको आहे हिते बि नज़र अचे थो त पीपल्स पार्टी क़यादत जेका आहे उहा 2 हिसनि में या विरहायल आहे या उनजी अंडरस्टैंडिंग किथे पहिरीं मुख़्तलिफ़ हुई ऐं हुनखां पोइ इहो दॿा आयो आहे त हुनजे बाद में इहो बयानु आयो आहे। छो त मूंखे यादि आहे त कुझु दोस्तनि चयो त असां मुख़्तलिफ़ वज़ीरनि सां राब्तो कयूं पिया, विदिन पीपल्स पार्टी जे दोस्तनि जो चवणु आहे त अञा ताईं असां
ताईं को रिस्पॉन्स न आयो आहे। वाहिद मुंहिंजे ख़्याल में ससी पली जो हुई जंहिं पहिरें हिन ते कयो आहे, हुनखां पोइ जेका नफ़ीसा शाह जो बयानु आयो आहे त हुनजी बिलावल भुट्टो सां ॻाल्हि थी आहे, हुनखां पोइ जो बयानु आयो आहे। त अहिड़ी रीत जेको आहे इहो जेका सूरत हाल आहे उहा ईअं मुखालफ़त में आई। वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी अची जेका ॿिया पहलू उन्हनि ते बि गुफ़्तगू कयूं था। नाज़रीन, रियाज़ सोहेल साहिब सां असांजी गुफ़्तगू हलंदड़ आहे। वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी गुफ़्तगू करते हुए नस्तो सां गॾाइजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे सिंध जी राजधानी कराची, मुख़्तलिफ़ हवालनि सां सियासी सरगर्मियुनि जो महवर ॿेटनि खां वठी ख़ुदि जेको आहे MQM ऐं जमात इस्लामी जा कराची जे हक़नि ऐं MQM पारां नए सूबे जा मुतालबा। साॻिए वक़्तु जेका गॾियल मुख़ालिफ़ धुर आहे उहा 18 तारीख़ कराची जे अंदरि वॾो पावर शो करण जी तयारियूं पई करे। इन हवाले सां गुफ़्तगू जो सिलसिलो हलंदड़ हुयो। मुल्क जा सीनियर सहाफ़ी नामार तर्जुमेगार रियाज़ सोहेल साहिब सां गॾु अचो था गुफ़्तगू अॻिते वधायूं। जी रियाज़, ही छा चकर आहे? छा लोकल गवर्नमेंट पई थिए जो MQM वरी पंहिंजे उन मुतालबे ते हली आई आहे त भई असां जेको आहे सूबो खपे, ऐं वरी कराची जे अंदरि वरी पीपल्स पार्टी वॾी रैली कढी आहे त सूबो असां ठहणु ॾींदासीं कराची जो। इहो जेको हमेशह ॿई पार्टियूं इनखे टैक्टिकली इस्तेमालु कंदियूं आहिनि टू कैप्चर देयर कॉन्स्टिट्यूंसीज़ खे, पंहिंजे उनखे इंटैक्ट रखण लाइ, छा हिन वक़्तु छा इलेक्शन अचनि पियूं या छो मतिलबु अचानक हे ॿई पार्टियूं इन सॼे धंधे खे छो लॻी वियूं आहिनि? मुंहिंजो ख़्याल आहे फयाज़ त सवाइ हिन जे पोयां फेडरल गवर्नमेंट जी ज़ाहिरत इत्तेहादी जमात आहे MQM, पीपल्स पार्टी खे ते दबाव विझण खां अलावा हुनजो ॿियो को सबबु नथो थी सघे, छो त वज़ीर आला बार बार ई वाज़े करे चुको आहे त जेसि ताईं जेका आदमशुमारी जा नतीजा बाज़ाब्ता साम्हूं नथा अचनि तेसि ताईं जेका हल्काबंदियूं न थींदियूं ऐं इलेक्शन न थींदी। पर पीपल्स पार्टी रद्द अमल छो थी ॾेखारे? मिसाल तौर MQM ॿ जलसा करे बि सही, जंगल में मोर नाचा किसने देखा, केरु थो पुछे MQM खे? हाणे MQM जेका अॻे हुई, जेका जंहिं वटि बुलेट पावर हो, MQM जी सॼी जेका तारीख़ आहे उहा बुलेट जे थ्रू बैलेट पावर हासिल कंदी हुई। हाणे जीअं त उन वटि बुलेट न रही आहे, तंहिंजे करे उनजो बैलेट पावर जेको आहे उहो बि डिस्पर्स थी वियो आहे ऑलमोस्ट। हाणे अहिड़ी सूरत हाल में MQM जे ख़िलाफ़, उन मुतालबे जे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी कराची जे अंदरि रैलियूं कढी छा थी मैसेज ॾियणु चाहे त इहो इशू ज़िंदा रहे? बिल्कुलु हिन सिचुएशन में पीपल्स पार्टी जे तरीक़े सां रिएक्ट करे थी ऐं सिंध असेंबली में ख्वाजा इज़हार जी तकरीर थी, वरी उनखां पोइ इहो रैलियुनि जो सिलसिलो शुरू थियो। जंहिं ॾींहुं ही MQM जी रैली हुई उन ॾींहुं आउं हैदराबाद में ई हुउसि ऐं मूं पहिरीं दफ़ा ॾिठो त ज़ाहिर त असां हिकिड़ो वॾे अरसो हैदराबाद में गुज़ारियो आहे, त पहिरीं दफ़ा मूंखे किले जे ॿाहिरि 2 सुज़ुकियूं ऐं मुश्किल सां डज़न मोटरसाइकिलूं नज़र ईंदियूं जिन ते MQM जा झंडा हुआ या छा। ऐं उते हीराबाद में इहो जलसो हो ऐं मूं 2 रैलियूं बि ॾिठियूं त कोई डज़न खन मोटर बाइकूं ऐं 1-2 गाॾियूं हुयूं। न त जेकॾहिं पाण माज़ी खे ॾिसूं त किलो त उन्हनि जो अहिड़ी इलाइक़ो आहे जीअं खे हू अज़ीज़ाबाद सां कंपेयर कजे कराची जे हुतां, त उनजी मक़बूलियत हैदराबाद में बि इन सतह ते ई हुई जिते जॾहिं जे जलसे जी आई सिचुएशन ऐं वीडियोज़ जेके साम्हूं आयूं। त हिन सूरत हाल में यकीनन पीपल्स पार्टी खे एतिरे पैमाने ते न वठी वञणु घुरिजे जो हू बजाए पाण खे फ़ाइदो ॾियण जे MQM खे फ़ाइदो ॾींदी हुजे त रिएक्शन थी करे। ऐं ॿी ॻाल्हि इहा बि आहे त जॾहिं या नेशनल एक्शन प्लान में आयो त हेट स्पीचीज़ खे रोकियो वेंदो त उहो सिलसिलो आख़िर हिन ते अप्लाई छो नथो थिए? अहिड़े क़िस्म जूं जेके हेट स्पीचीज़ आहिनि जेके ॿिनि कम्यूनिटीज़ में जेको तज़ाद पैदा करे सघनि थियूं, ॾुखियाई पैदा करे सघनि थियूं, उन करण जी इजाज़त छो ॾिनी पई वञे ऐं उन ते छो जेको रियासती इदारा आहिनि उहे ख़ामोश आहिनि। ऐं ख़ासि तौर ते हैदराबाद जेको हिकिड़ो तमामु फॉल्ट लाइन ते शहरु आहे ऐं माज़ी में तमामु घणी जेको आहे हुन रतोछाण बि ॾिठी आहे ऐं हुते कुझु नौजवाननि जो जेके तकरीरनि जा क्लिप अञा ताईं जेके वायरल थी हलनि पिया, जंहिं तरीक़े सां उन्हनि जेको आहे ॻाल्हायो आहे
ऐं उहो कहिड़ी रीति जेको हुन ते रिएक्शन पियो अचे त हिन सिचुएशन में नफ़रत ऐं हिकारत खे अलाए रियासत जी मर्ज़ी सां पियो वधायो वञे या हुन ते ख़ामोशी अख़्तियार कई वई आहे, हिन जे पोयां बि का पॉलिसी आहे, त यकीनन हिन ते बि हिकिड़ी जेको आहे तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। न उहो त ठीकु आहे, पर मां त सिर्फ़ु पीपल्स पार्टी जे हुन सां ॻाल्हायां थो त पीपल्स पार्टी इहो सम्झे थी त हिकु तरफ़ कोऑर्डिनेशन कमेटी जे लाइ चवंदा न असां का कमेटी क़बूल न कंदासीं, पोइ उनखे कराची कमेटी ठाहे वरी पोइ उनखे प्रोविंशियल कोऑर्डिनेशन कमेटी जो नालो ॾिरायूं। हालांकि प्रोविंस जे कंहिं बि ॿिए इलाइक़े जे कंहिं प्रोजेक्ट जे लाइ त लुक आफ्टर उहा कमेटी कोन पई करे, ऐं न को ॿिए इलाइक़नि जी का नुमाइंदगी बि आहे, ठीकु आहे न। त पीपल्स पार्टी छो हिकु तरफ़ त उहे इंगेजमेंट्स जीअं हिन ख़ुदि ऑर्डिनेंस खां पहिरियों आइलैंड जे मसइले ते इंगेज हुई वफ़ाक़ी हुकूमत सां, ऐं ॼण चओ त हिकिड़ो ख़त लिखी उनखे कंसेंट ॾेई चुकी हुई, कोऑर्डिनेशन कमेटी क़बूल करे वठी, ऐं उहे समूरा इख़्तियार जेके चीफ एग्ज़ीक्यूटिव जा हुआ उहे इन वे जेको आहे उहा सरेंडर करे छॾियनि। उहे NDMA जे नाले में कंहिंजे हवाले थिया, छा थिया, कोऑर्डिनेशन कमेटी जे हवाले थिया, पर चीफ एग्ज़ीक्यूटिव जा जेके कॉन्स्टिट्यूशनल जेको पावर्स हुया उहे कंप्रोमाइज़ थिया इन कमेटी जे ठहण सां, उहो बि करे छॾियऊं। हाणे वरी ॿिए तरफ़ ही मुज़ाहरा करे जेको असांखे छा पिया कनि त भई जेको असां सिंध जा सेवियर आहियूं। बिल्कुलु इहो त अॼोकी सिचुएशन बि तव्हांजे साम्हूं आहे ॿेटनि जे हवाले खां बि, हिन में बि अहिड़ी जेका आहे सियासी जेका आहे चालबाज़ी चऊं पाण हुनखे छा थियूं। ॿियो जेकर पीपल्स पार्टी खे कराची में एॾो ई एक्टिव थियणो आहे त हर कॉन्स्टिट्यूंसी सतह ते हुनखे कमु करणु घुरिजे, ऐं बजाए MKM जे मुक़ाबले जे उन कॉन्स्टिट्यूंसी वाइज़ जेको आहे माण्हू खणणु घुरिजनि, माण्हू शामिल हुजणु घुरिजनि, हुते रैलियूं करे, लोकल डेवलपमेंट ते कमु करे, लोकल बॉडीज़ जी तयारी करे, बजाए MKM जी तकरीरनि में रिएक्शनरी थी करे हिन रैलियुनि जे मुनक़िद करण खां बहितर आहे त हुते तक जेके तव्हांखे ईअं नथो लॻे त ही कराची में त कमु करणु था चाहिनि, ही असुल में कराची जे अंदरि इहे रैलियूं कढी रेस्ट ऑफ सिंध जे अवाम खे इहो पिया ॾियनि ॾिसो सिंध खे मुतहद रखण लाइ असां MKM जे ख़िलाफ़ु जवाबु असां पिया ॾियूं, ॿियो का धुर न आहे। ताकी कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे त इहे कॉम्प्रेस धुरूं जेके आहिनि इहे स्पेसिस घणो करे वेंदियूं आहिनि, कैप्चर करे वेंदियूं आहिनि, टू स्टॉप देम। तव्हांखे नथो लॻे त ही उन जे लाइ उन में आहिनि। जेकॾहिं पाण गुज़िरियल इलेक्शन ॾिसूं त वाक़ई अहिड़ी रीति लॻे थो जॾहिं बल्दियाती निज़ाम जे हवाले खां जेको GDS जी इलेक्शन विड़ी या उनखे बेस बणाए उन इलेक्शन विड़ी, ऐं पीपल्स पार्टी जे इन्हनि शहरी जेको निज़ाम ते ई क्वेश्चन मार्क कयो, ऐं हींअर बि जेको आहे ज़ाहिर सिंध जे ॿियनि हंधनि ते अपोज़िशन एतिरी घणी आहे कान, जेका सियासी वेड़ आहे उहा सॼी कराची में आहे, हक़नि जी वेड़ बि कराची में आहे, कॉन्स्टिट्यूशनल वेड़ बि कराची में आहे। ॿियनि सिंधनि जा त हक़ आहिनि ई कोन, बिल्कुलु न को उनखे मिलनि था, न को मिलनि था, न को हुते जे ॾिसो न हाणे हिते बोडूं आहियूं त वज़ीर आज़म बि आयो, NDMA बि आई, फलाणो FW बि आई, कमेटियूं बि ठहियूं। हुते जेको आहे उमरकोट ऐं पंहिंजो खिपरो ऐं सांगड़ ऐं मिरपुर ख़ासि ऐं पंहिंजो इन्हनि इलाइक़नि में जेको आहे लखा माण्हू जेको आहे मिलियंस ऑफ द पीपल जेको आहे उहो करे वेही ॾिठा हुया। उते न को पंहिंजो वज़ीर आज़म खे परवाह हुई, न को कंहिंखे परवाह हुई, न को वियो, न NDMA वई हुते, जनरल अफ़ज़ल साहब खे बि तकलीफ़ न थी जो हुते वञी ॾिसे त उते बि माण्हू डिज़ास्टर जो शिकार थिया आहिनि। उन्हनि माण्हुनि जा त हक़ ई कोन्हनि न। बिल्कुलु सिचुएशन त ईअं थी लॻे त सोराब कोट खां अॻियां न को पीपल्स पार्टी लाइ का इशू आहे, न को जेका आहे PTI लाइ इशू आहे, न को ॿिए कंहिंजे मथे सूर आहे, जेको कुझु आहे उहो कराची आहे। त ऑफकोर्स बिल्कुलु अहिड़ी रीति सूरत हाल नज़र अचे थी त जेको कुझु हासिलु करिणो आहे उहो कराची में ई हासिलु करिणो आहे। वोट हुजे, ज़मीन हुजे, यानी पोइ बहरिया जी सूरत में हुजे, जज़ीरे जी सूरत में हुजे, बहरियारो कमु ॾिसो न, बहरियारो पीपल्स पार्टी जी हुकूमत ज़मीनूं ॾेई छॾियूं न, हे त वरी सुप्रीम कोर्ट खे इहो आहे जो हुन कुझु 100 अरब जेको आहे 460 अरब जो वरी वापसी जो मुतालबो करायो, पर हिननि त ॾेई छॾियूं न भुगड़नि मुठ। ऐं उनखां पोइ अञा इहो सिलसिलो जारी आहे, अञा ताईं ख़बर न पई पए त इहो हिन जो जेको लोभ ऐं लालच जो किथे वञी ब्रेक लॻंदी। ठीकु आहे न। इहे DHA सिटीज़ लाइ जेके ज़मीन अलाट थियनि थियूं या जेका तव्हां सवेर चयो पिया त जेका एनक्रोचमेंट थिए पई,
जेका ही जेको पंहिंजो समुंड जी ज़मीन जेका रिक्लेम पई थिए, रिक्लेम त तॾहिं थिए जॾहिं पहिरियों तव्हांजी हुजे पोइ तव्हां क्लेम कंदा हुजो न, हे रिक्लेम न पए, ही दरअसल इनक्रोच पई थिए। उहा जेका इनक्रोचमेंट थिए पई उनजे लाइ बि त तव्हां सिंध गवर्नमेंट छा पई करे, कुझु ई कोन पई करे। वो ऑटोमेटिकली ॿिए शइ उनखे इस्तेमालु कंदो थो पियो वञे, सिंध गवर्नमेंट जो उनमें कुझु कोन्हे को। सिंध को ॾिसो न कुझु मामलनि खां अलावा सिंध गवर्नमेंट जी मुकमल ख़ामोशी आहे। हिकु तरफ़ जीअं रैली करे हिकिड़ो पॉलिटिकल इहो मैसेज ॾियण जी कोशिशि कई थी वञे त असां कराची में एक्टिव आहियूं, कराची में असां को सौदेबाज़ी न थींदी, जेकर ॿिए पासे ॾिठो वञे प्रैक्टिकली हर शइ उहा ई थिए पई। न हिकिड़ो फ़र्क़ु थियो आहे, यादि आहे तव्हांखे त जेको कैमली शाह जो दौर हो 2008 खां वठी त समूरा जेके तरक़ियाती कमनि जा जेके माइल स्टोन रखिबा हुआ, जेको हुनजा स्टोन रखिबा हुआ जेका इनार्गुरेशन जा, त उहे इशरतुल-ए-इबाद ऐं मुस्तफ़ा कमाल कंदा हुआ। कॾहिं बि ईअं कोन थियो त सिंध जो चीफ एग्ज़ीक्यूटिव वञी लियाकताबाद में, नाज़िमाबाद में, करीमाबाद में, पंहिंजो सदर में, औरंगी में, कोरंगी में हिते वञी को कंहिं प्रोजेक्ट जो इफ़्तिताह करे सघे या हुनजो जेको आहे पंहिंजो रिबन कटे सघे। हाणे कम अज़ कम इहो थियो आहे त मुराद अली शाह एक्टिव रहे थो कराची जे अंदरि। इनार्गुरेशन जेके प्रोजेक्ट्स हुई उहो बिलावल कई आहे, मुराद अली शाह कई आहे, कि जे आहिनि त थोरो त फ़र्क़ु बिल्कुलु यकीनी तौर ते आयो आहे। मतिलबु फैज़ हुनजो असर बि नवाज़ शरीफ़ गवर्नमेंट जे ऑपरेशन खां पोइ पियो आहे, ठीकु आहे। ऐं MQM जे ऑपरेशन थियो पोइ नवाज़ शरीफ़ जो ऑपरेशन हो या पंहिंजो राहिल शरीफ़ जो, पर शरीफ़नि जो ज़रूरु ऑपरेशन हो। ऐं हुनखां पोइ MQM डिवाइड थी ऐं हुनखां पोइ हिकिड़ी कमज़ोर सियासी रैली अपोज़िशन जी छा था भाइयूं? आउं त हिनखे तमामु हसास सम्झां थो, छो त कराची में जॾहिं 5 ज़िलनि में माइक्रो जेको लॉकडाउन बि हलंदो हुजे, हुन में वरी पोइ पॉलिटिकल एक्टिविटीज़ वधंदी हुजनि ऐं हुते जेको मुख़्तलिफ़ मुल्कनि में वरी बंदिशूं वधंदी थियूं वञनि, असां वटि पॉलिटिकल माहौल चार्ज थींदो थो वञे, त इहा ॻाल्हि बि हिकिड़ी रैली ॾिसो न, मां तव्हांखे ॿुधायां थो जमात इस्लामी बि रैलियूं बिल्कुलु जमात इस्लामी कई, मज़हबी जमात कई, महरम खां पोइ कराची में मुसलसल रैलियूं आहिनि। उहे मां चवां मज़हबी महरम जा एॾा वॾा प्रोसेशन जेके थिया, मसलकी जमातनि जूं बि आहिनि, इन सभिनीनि जूं आहिनि, त कराची जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हिन खे छॾे हिकिड़ो एस्पेक्ट त इहो आहे, कोरोना जे करे काफ़ी जेको आहे नुक़सानकार थी सघे थो, हिकिड़ो एस्पेक्ट इहो थी वेंदो। उनखां अलावा मुंहिंजो ख़्यालु आहे त हिते अपोज़िशन खे एडवांटेज हासिलु आहे। मीडिया सिटी आहे, वॾो शहर आहे, माज़ी में बि जेको अयूब ख़ान जी तहरीक खां वठी करे जेके बि तहरीकूं पॉपुलर रहियूं आहिनि उहे कराची हुनजो हिकिड़ो वॾो मर्कज़ रहियो आहे। त पर वॾे अरसे ते तव्हांखे नथो लॻे त MRD में कराची एॾो एक्टिव न हुयो, उनखां पोइ 1 यूनिट जे ख़िलाफ़ु कराची एॾो एक्टिव न हुयो, उनखां पोइ जेको आहे सिर्फ़ु हिकिड़ो लम्हो हुयो जेको फातिमा जनाह जी जेको हुयो, उन वक़्तु कराची जो रोल जेको हिकिड़ो डेमोक्रेटिक रोल हुयो। कराची जी जेका पॉपुलेशन जी डायनामिक्स उन्हनि वक़्त में थोरी मुख़्तलिफ़ हुई, हाणे थोरी मुख़्तलिफ़ आहे। हाणे तॾहिं हिकिड़ी कम्यूनिटी डोमिनेट पई करे, हाणे मल्टी जेके कम्यूनिटीज़ अची चुकियूं आहिनि, मल्टी पॉलिटिकल वॉइसिस मौजूदु आहिनि, त इन करे हींअर सिचुएशन थोरी मुख़्तलिफ़ आहे। हींअर तव्हांखे ज़ाहिर आहे यकीनन तव्हांखे अवामी तहरीक जी बि रैली नज़र अचे थी, हिते GSN जी रैली बि नज़र अचे थी, ईदर वक़्त में तरक़ी पसंद पार्टी बि कढे थी, त मुख़्तलिफ़ वॉइसिस यकीनन हिते। पर ही जेके अपोज़िशन जी जमायतुनि में तव्हां सम्झो था त हिते वॾे में वॾो बेस कंहिंजो आहे? पीपल्स पार्टी जो वधीक बेस आहे कराची जे अंदरि, या तव्हां सम्झो था त JUI जो वधीक मज़बूत बेस आहे, या नून लीग जो वधीक मज़बूत बेस आहे, या तव्हां सम्झो था त अवामी नेशनल पार्टी कंहिं दौर में हितां 2 सीटूं खटियूं आहिनि उनजो वधीक बेस आहे, या महमूद ख़ान अचकज़ई जो पश्तून इलाइक़नि में बेस आहे? मतिलबु इहे ई मुख्य पार्टियूं हूंदियूं न जेके कराची जी रैली खे कंट्रीब्यूट करे। फैज़ जेकॾहिं लास्ट बल्दियाती इलेक्शन जा नतीजा पाण ॾिसूं त यकीनन अपोज़िशन पार्टी मां PMLN जो चङो वोट साम्हूं आयो। अहिड़ी रीति भले हू कंहिं ऑर्गेनाइज़ेशन जी सूरत में एतिरो मुनज़िम न आहे, पर हुनजो हिकिड़ो सपोर्ट बेस तमामु घणो आहे कराची। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बि सपोर्ट बेस आहे ऐं JUI जो बि सपोर्ट बेस आहे, छो त हिते हू वॾा जलसा करे चुका आहिनि पहिरीं। अहिड़ी रीति जेका ANP आहे अॼुकल्ह हुनजी जेका मक़बूलियत एतिरी
माज़ी वारी न आहे यकीनन उनजो जेको पार्टी स्ट्रक्चर आहे उनजी ऑर्गेनाइज़ेशन जो हिसो आहे पर हुनजो हिकिड़ो बेस आहे अहिड़ी रीति असांखे महमूद खान अचकज़ई जी पार्टी जो बि बेस नज़र अचे थो त इहे उहे सभई पार्टियूं आहिनि जेके कराची में हिकिड़ो चङो बेस रखनि थियूं जमात इस्लामी जी पोज़ीशन क्लियर न आहे न को हुकूमत सां गॾु नज़र थी अचे न को अपोज़िशन सां गॾु थी अचे हुनजो हिकिड़ो बेस हो बाक़ी बचनि थियूं ॿ जेके वफ़ाक़ी हुकूमत में पार्टियूं आहिनि PTI ऐं पंहिंजो MQM जा पंहिंजा जलसा ॿुधाइनि था त हुनखे पाण खे बि हाणे का ख़ासि पब्लिक हुनजे चवण ते निकिरे नथी जेके बि PSP बि आहे PSP बि आहे PSP जो हैदराबाद वारो मेड़ाको MQM खां वॾो हो ठीकु आहे ऐं जंहिंमें हुन जेको हिन धार सूबे ऐं हिन वारी सॼी मंतक खे रद्द पियो कयो त हिन जो मतिलबु थियो त जंहिं बेस ते MQM सियासत करणु पई चाहे उनजो जेको इहा हिकिड़ी ॾाढी पॉज़िटिव ॻाल्हि थी आहे त मुस्तफ़ा कमाल उन नारे खे खुले आम मतिलबु उन सॼी नफ़रत ऐं विरहाइण वारी जेका सियासत आहे उनखे ओपनली जेको आहे उहो ऐं जेका हुते माण्हू अचनि पिया उहो ज़ाहिर बि कनि था त माण्हू उहो छा पियो चए ऐं हुनखे ॿुधण वारा बि अचनि था त यानी हुन सां जेके आहिनि मुतफ़िक़ बि नज़र अचनि था त अपोज़िशन जो हिकिड़ो चङो ख़ासो हिसो हिते मौजूदु आहे पर MRD जेका ठही हुई इन तरह जा अॻे ठहंदा हुया उनमें अवामी तहरीक ॿियूं इन तरह जूं पार्टियूं क़ौम परस्तनि जूं शामिलु थींदियूं हुयूं हिन भेरे छो मतिलबु सिंध जे क़ौम परस्तनि खे हिन डेमोक्रेटिक हिन जो हिसो न कयो वियो आहे न डॉक्टर कादिर मक्सी खे न सैयद जलाल महमूद शाह खे न जेको आहे पंहिंजो अवामी तहरीक खे जेको आहे 50 साल खे उन्हनि काफ़ी वॾी रैली कढी हिन भेरे हिते कराची जे अंदरि या ॿियूं नंढियूं वॾियूं पार्टियूं उन्हनि खे या ख़ुदि PSP ज़ारा कराची में तव्हां अचो था पिया जेकॾहिं तव्हां डेमोक्रेटिक मूवमेंट उहा दैट इज़ नॉट पार्ट ऑफ द गवर्नमेंट त तव्हां उनखे बि ऑन बोर्ड वठी सघो था पिया इहा छो हिन वक़्तु जेके पार्लियामेंट जे अंदरि वेठल मुख़ालिफ़ धुर जूं पार्टियूं आहिनि इन्हनि पॉकेट्स खे छो नथियूं पाण सां गॾु ॾियनि ताकी छाकाणि त इहा बि डेमोक्रेटिक मूवमेंट्स जे लाइ उन्हनि खे काफ़ी वॾी सघ मिलंदी छाकाणि इन्हनि जो कैडर बेस्ड इहे पार्टियूं आहिनि इन्हनि वटि इन्हनि जो मुतहरिक कैडर हुजे थो इहो यकीनन कोताहियूं आहिनि ऐं वॾे अरसे खां पाकिस्तान में का मोबिलाइज़्ड क़िस्म जी जेका आहे मूवमेंट बि न आई आहे यानी जेका जजिस जी बहाली वारी मूवमेंट खां पोइ आख़िरी जेके बि शयूं थियूं आहिनि यानी इमरान ख़ान पंहिंजे लेखे शयूं कयूं या हुन खां अॻु में नवाज़ शरीफ़ पंहिंजे लेखे मार्च कयो हो उहे APC ऐं हिन सतह ताईं त रहियूं आहिनि मगर मास मूवमेंट लाका न आई आहे त इन करे हिन वक़्तु कुझु नया कैडर बि साम्हूं अची विया आहिनि नयूं पार्टी साम्हूं आहिनि नई क़यादत बि साम्हूं अची वई आहे त यकीनन इहे जेका तव्हां निशानदेही कयो पिया उन्हनि सभिनीनि खे शामिलु हुजणु घुरिजे त जीअं उहो जेका हर तबके जी जेका आवाज़ आहे हुनमें शामिलु थियणु घुरिजे काफ़ी वॾी स्ट्रेंथ मिले थी हुन सां खां अलावा जेके ट्रेड यूनियन हूंदियूं हुयूं उहे हुनजो हमेशा पार्ट हूंदियूं जेके बार काउंसिल्स हूंदियूं हुयूं उहे हुनजो हूंदियूं जंहिंखे सिविल सोसाइटी जा जेके ॿिया पार्ट आहिनि उहे बि हुनजो हिसो हूंदा पर अञा ताईं हुन सतह ते सूरत हाल वई न आहे छाकाणि त अञा ताईं जेको आहे मुख़ालिफ़ धुर बि बारगेनिंग आहे हुन मां निकिरी करे जॾहिं उहो फाइनल काउंट डाउन में वेंदी शायदि पोइ इहे फोरम्स एक्टिवेट थी करे सघनि शायदि अपोज़िशन बि कंहिं साई झंडी जे इंतज़ार में वॾी महिरबानी तव्हांजी नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी रहिया सुहेल साहिब सां असांजे कराची सिंध जी राजधानी सियासी सरगर्मियुनि जो मर्कज़ मुख़्तलिफ़ हवालनि सां जेके सियासी सरगर्मियूं थियनि पियूं उन्हनि ते जेको आहे डिस्कशन कईसूं प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो पंहिंजो मेज़बान फयाज़ नश खे इजाज़त सदाईं